अॻवान सैद ज़ैन शाह सां राब्तो कयो आहे। ॿिन्ही अॻवाननि 5 ॼणनि जे क़त्ल वारे वाक़िए ते अफ़सोस जो इज़हार कयो आहे। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया, नवाब अली मोहम्मद में ज़मीन तकरार तां मारिजी वियल 5 ॼणनि ॻोठाणनि जा लाश रखी 3 ॾींहं बि धरणो जारी रखियो वियो आहे। पुलिस ऐं इंतज़ामिया जी बहसी बरक़रार आहे। मुतासिरनि तरफ़ां बासरनि ते केस दाख़िल थियण ताईं धरणो हर सूरत में जारी रखण जो ऐलान कयो वियो आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस बासरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण खां इनकार करे रही आहे। 3 ॾींहनि जे धरणे बावजूद कंहिं बि चूंडियल नुमाइंदे साणनि राब्तो न कयो आहे। बासरनि ते केस दाख़िल थियण ताईं संदन एहतजाज जारी रहंदो। तव्हांखे अहम ख़बर बाबति अपडेट कयूं पिया। नवाब अली मोहम्मद में ज़मीनी तकरार तां मारिजी वियल 5 ॻोठाणनि जा लाश रखी 3 ॾींहं बि धरणो जारी रखियो वियो आहे। पुलिस ऐं इंतज़ामिया जी बहसी भी बरक़रार आहे। मुतासिरनि तरफ़ां बासरनि ते केस दाख़िल थियण ताईं धरणो हर सूरत में जारी रखण जो ऐलान कयो वियो आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस बासरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण खां इनकार करे रही आहे। तफ़सील मालूम कंदासीं। CNTV न्यूज़ रिपोर्टर एजाज संघरा असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। एजाज, 5 ॼणनि जे क़त्ल ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। मुसलसल 3 ॾींहं बि धरणो जारी रखियो वियो आहे। छा तफ़सील आहिनि? एसीपी सरबराह सैद ज़ैन शाह ऐं डॉक्टर कादिर मक्सी ऐं हींअर जेको आहे क़ौमी अवामी तहरीक जो सरबराह अयाज़ लतीफ़ फलीजो साहब ऐं टीपी शहीद भुट्टो, JUI TLP टीपी शहीद भुट्टो ऐं STP जसकम ऐं अवामी जमहूरी पार्टी जा जेकी सिंध में सियासी समाजी तंज़ीमनि जा अॻवान आहिनि मरकज़ी, उहे पहुची चुका आहिनि। हिते जेको हज़ारनि जी तादाद में हींअर जेको माण्हुनि जो रेशो आहे उहो वधंदो पियो वञे ऐं मुतालबो जेको आहे वारसनि पारां त केस जेको आहे उहो जेके नाला आहिनि नामज़द कया आहिनि FIR में FIR बि रख थी वियल आहे, पर उहा अञा कटी न वई आहे। कुझु देरि में जेको इतलाह आहिनि त उहो राब्ते में बि आहिनि, इंतज़ामिया पारां ॻाल्हियूं बि हलनि थियूं, पर अञा ॻाल्हियूं मुकमल न थी सघियूं आहिनि ऐं धरणो बि जारी आहे 48 कलाकनि खां। एजाज, गॾोगॾु असांजे नाज़रीन खे इहो ॿुधाइजो त छा पुलिस पारां वारसनि सां को राब्तो कयो वियो आहे या केस दाख़िल कराइण जी का ख़ातिरी कराई वई आहे? देर सां 3 बजे धारे SSP अमीर सऊद मक्सी पहुतो हो ऐं ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि, पर धरणे वारे हंधि जेके आहिनि उहे न पहुता आहिनि। अञा नई वरी का इंतज़ामिया जेके चूंडियल नुमाइंदा या को ॿियो कहिड़ो हुनजो मर्कज़ पाकिस्तान पीपल्स पार्टी जो को अॻवान हिते पहुतो आहे। ॻाल्हियूं कंहिं जॻह ते जेका आहे हुनते हुनजो हलंदड़ आहिनि, बाक़ी मुकमल न थी सघियूं आहिनि ऐं धरणो जेको आहे उहो 48 कलाकनि खां जारी आहे। भारतनि जो हिकु ई मुतालबो आहे त जवाबदार गिरफ़्तार करे ऐं उन्हनि खे जेल हवाले कयो वञे ऐं कब्ज़े हेठां आहिनि जेका ज़मीन आहे, जेके घर आहिनि उन्हनि जे हवाले कया वञनि ऐं जेके गिरफ़्तार कयल माण्हू आहिनि उन्हनि खे जेको आहे रिहा कयो वञे। अच्छा एजाज, गॾोगॾु असांजे नाज़रीन खे इहो ॿुधाइजो त छा वारसनि पारां इहो वाज़िह तौर ते ॿुधायो वियो आहे त जेकॾहिं पुलिस पारां साणनि राब्तो बि कयो वियो आहे त उहे कहिड़े तरीक़े जो राब्तो कयो वियो आहे या छा ॿुधाइनि पिया पुलिस वारा? छाकाणि त जेकॾहिं ॻाल्हियुनि जो दरवाज़ो आहे उहो त सियासी तौर ते जारी रहंदो या जेके मुतासिर धुरियूं आहिनि उन्हनि सां उन्हनि अॻवाननि पारां जवाबदारनि पारां राब्तो कयो वेंदो, पर पुलिस जो छा वञे, उहो त केस दाख़िल करे सघे थी, उन्हनि पारां केस दाख़िल छो न पियो कयो वञे? जेको आहे ज़रदारियुनि जी धुर बणियल आहे ऐं उन्हनि जो भंगारू आहे। चोरी जेको झेड़ो थियो पिए हुनखे जेको राब्तो हुयो मीडिया जे थ्रू बि ऐं वारसनि पारां बि हिन सां टेलीफोनिक राब्तो थियो त हिते वॾी फुंगरेली थियण वारी आहे ऐं तव्हां पुलिस या वरी नकली मोकिलियो, पर हुन न मोकिली। 2 कलाक गुज़री आहे। जेके हथियारबंद जेके ज़रदारियुनि पारां उहे वीडियो गाॾियूं भरे हलियूं, जंहिं सबबु इहे 5 माण्हू ऐं हिकु पुलिस अधिकार अब्दुल हमीद फोटो जेको सब इंस्पेक्टर हो उहे ऐं 5 जेके आहिनि शहीद थी विया। ठीक है एजाज, मेहरबानी वहां तफ़सील ना वधिक अवां खां अपडेट मालूम कंदा रहंदासीं। नाज़रीन तव्हांखे आगाह कयूं पिया, नवाब अली मोहम्मद में ज़मीनी तकरार तां मारिजी वियल 5 ॻोठाणनि जा लाश रखी 3 ॾींहं बि धरणो जारी रखियो वियो आहे। पुलिस ऐं इंतज़ामिया जी बहसी बरक़रार आहे। मुतासिरनि तरफ़ां बासरनि ते केस दाख़िल थियण ताईं धरणो हर सूरत में जारी रखण जो ऐलान कयो वियो आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस बासरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण खां इनकार करे रही आहे। 3 ॾींहनि जे धरणे बावजूद कंहिं बि चूंडियल नुमाइंदे साणनि राब्तो न कयो आहे। बासरनि ते केस दाख़िल थियण ताईं संदन एहतजाजी धरणो जारी रहंदो। तव्हांखे अहम ख़बर बाबति अपडेट कयूं पिया। नवाब अली मोहम्मद में ज़मीनी तकरार तां मारिजी वियल 5 ॻोठाणनि जा लाश रखी 3 ॾींहं बि धरणो जारी रखियो वियो आहे। पुलिस ऐं इंतज़ामिया जी बहसी बरक़रार आहे। मुतासिरनि तरफ़ां बासरनि ते केस दाख़िल थियण ताईं धरणो हर सूरत में जारी रखण जो ऐलान कयो वियो आहे।
ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस बासरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण खां इनकार करे रही आहे। 3 ॾींहनि जे धरणे बावजूदि कंहिं बि चूंडियल नुमाइंदे साणनि राब्तो न कयो आहे। बासरनि ते केस दाख़िल थियण ताईं संदन एहतजाजी धरणो जारी रहंदो आहे। वारसनि जो चवणु आहे त जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं मथनि केस दाख़िल कया वञनि। नवाब अली मोहम्मद में ज़मीनी तकरार तां मारिजी वियल 5 ॻोठाणनि जा लाश रखी 3 ॾींहं बि धरणो हंयो वियो आहे। पुलिस ऐं इंतिज़ामिया जी बहसी बरक़रार आहे। मुतासिरनि तरफ़ां बासरनि ते केस दाख़िल थियण ताईं धरणो हर सूरत में जारी रखण जो ऐलान कयो वियो आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस बासरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण खां इनकार करे रही आहे। 3 ॾींहनि जे धरणे बावजूदि कंहिं बि चूंडियल नुमाइंदे साणनि राब्तो न कयो आहे। बासरनि ते केस दाख़िल थियण ताईं संदन एहतजाजी धरणो जारी रहंदो। नवाब अली मोहम्मद में ज़मीनी तकरार तां मारिजी वियल 5 ॻोठाणनि जा लाश रखी 3 ॾींहं बि धरणो हंयो वियो आहे। पुलिस ऐं इंतिज़ामिया जी बहसी बरक़रार आहे। मुतासिरनि तरफ़ां बासरनि ते केस दाख़िल थियण ताईं धरणो हर सूरत में जारी रखण जो ऐलान कयो वियो आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस बासरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण खां इनकार करे रही आहे। 3 ॾींहनि जे धरणे बावजूदि कंहिं बि चूंडियल नुमाइंदे साणनि राब्तो न कयो आहे। बासरनि ते केस दाख़िल थियण ताईं संदन एहतजाजी धरणो जारी रहंदो। जिन नाज़रीन हींअर असांखे ज्वाइन कयो आहे उन्हनि खे आगाह कंदासीं। नवाब अली मोहम्मद में ज़मीनी तकरार तां मारिजी वियल 5 ॻोठाणनि जा लाश रखी 3 ॾींहं बि धरणो जारी आहे। पुलिस ऐं इंतिज़ामिया जी बहसी बरक़रार आहे। मुतासिरनि तरफ़ां बासरनि ते केस दाख़िल थियण ताईं धरणो हर सूरत में जारी रखण जो ऐलान कयो वियो आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस बासरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण खां इनकार करे रही आहे। 3 ॾींहनि जे धरणे बावजूदि कंहिं बि चूंडियल नुमाइंदे साणनि राब्तो न कयो आहे। बासरनि ते केस दाख़िल थियण ताईं संदन एहतजाजी धरणो जारी रहंदो। तव्हांखे अपडेट कयूं पिया। नवाब अली मोहम्मद में ज़मीनी तकरार तां मारिजी वियल 5 ॻोठाणनि जा लाश रखी 3 ॾींहं बि धरणो जारी रखियो वियो आहे। पुलिस ऐं इंतिज़ामिया जी बहसी बरक़रार आहे। मुतासिरनि तरफ़ां बासरनि ते केस दाख़िल थियण ताईं धरणो हर सूरत में जारी रखण जो ऐलान कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। ब्यूरो चीफ ज़ुल्फ़कार ख़ासि करे लाइन ते मौजूदु आहे। ज़ुल्फ़कार 5 ॻोठाणनि जा लाश रखी 3 ॾींहं बि धरणो जारी रखियो वियो आहे। वाक़िए जो केस दाख़िल न थी सघियो आहे। मुख़्तलिफ़ धुरियूं एहतजाजी धरणे में शरीक आहिनि। छा तफ़सील आहिनि? हालात जेके मुज़फ़्फ़र थाणे जी हद बम्बई में बंड बिरादरी जा 5 माण्हू शहीद थी विया। उन्हनि जी लाशनि समेत जेके सियासी समाजी धुरनि सां गॾु उन्हनि शहीदनि जा वारस अॼु 40 कलाकनि खां मथे टाइम थी वियो आहे। उहो लाशनि समेत नवाब अली मोहम्मद क़ौमी शाहरा ते धरणो हणी वेठा आहिनि। जॾहिं त हिन धरणे में सॼी सिंध उथली पई आहे। हज़ारनि जी तइदाद में माण्हू जेके आहिनि से हिन धरणे में मौजूदु आहिनि। जॾहिं त हिन धरणे जी अॻुवाणी SUP जो सिंध सदर आहे सैयद ज़ैन शाह, डॉक्टर नियाज़ कालाणी, डॉक्टर कादिर मंगसी, स्टे फाउंडेशन चेयरमैन आहे शाइस्ता बलोच, नाज़ो दारे जो क़ौमी शाइर आहे ऐं मां डिबाई नून लीग जी नीलम कुमारी आहे, वहीद उनड़ आहे PTI जे समेत हज़ारनि जी तइदाद में जेके कारकुन माण्हू मौजूदु आहिनि। पर इंतिज़ामिया अञा FIR दाख़िल करण खां लवाए रही आहे। जॾहिं त ज़रियनि वटां मालूम थियो आहे त जेको मामला काफ़ी तइ थी विया आहिनि। जेके बि वारसनि जा मुतालबा आहिनि उहे जेके आहिनि से इंतिज़ामिया नेठि गोॾा खोड़े मञे वरिता आहिनि। पर उनजे बावजूदि वारसनि जो ऐं हितां जे जेके एहतजाज में वेठल धुरियूं आहिनि या जेके अॻुवाणनि जो चवणु आहे त वारसनि जे मर्ज़ी मुताबिक़ केस दाख़िल करे उहे जेके जवाबदार आहिनि जंहिंमें मोहसिन ज़रदारी, आबिद ज़रदारी ऐं ॿिया जेके बि ॾियनि था उनखे गिरफ़्तार करे लाकअप करे ऐं उनखे हथकड़ियूं लॻाए उहे मीडिया जे आॾो पेश कया वञनि। ज़मीन जी मालिकी असांजे हवाले कई वञे ऐं हुन खां पोइ धरणो ख़तमु कंदासीं। जी ज़ुल्फ़कार, जीअं मां ॿुधायो पए त ज़रियनि वटां अव्हांखे ॼाण मिली आहे त वारसनि ऐं जेके जवाबदार आहिनि उन्हनि सां उन्हनि जूं ॻाल्हियूं हलनि पयूं ऐं उन्हनि पंहिंजा जेके आहिनि से मुतालबा हुननि जा मंज़ूर करण जे लाइ ख़ातिरी पिणु कराई आहे। छा अमली तौर ते उहे इन ऑन ग्राउंड ते ईंदा ऐं जेके एहतजाज में धरणे में शरीक आहिनि सिंध एक्शन कमेटी जा अॻुवान, छा उन्हनि सां बि ॻाल्हियूं कयूं वेंदियूं इन मुतलिक़? बिल्कुलु ही ॻाल्हियूं जेके हलनि पियूं जेके शहीदनि जा वारस सां गॾु जेकी अॻुवान आहिनि जंहिंमें सिर्फ़ ज़ैन शाह ऐं ॿिया आहिनि उन्हनि सां गुज़र ॾींहं खां वठी जेको PPMP आहे गुलाम कादिर चांडियो
जे मार्फत ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। जॾहिं त उन खां पोइ जेके धरणे ते वेठल हुआ सिद्धियुनि चवण चयो त असां कंहिं बि सूरत में कंहिं सियासी माण्हू सां ॻाल्हियूं न कंदासीं, इंतिज़ामी माण्हू सां ॻाल्हियूं कंदासीं। इन हवाले सां राति 4 बजे धारे SSP नवाब शाह ऐं DC हिते पहुता, जंहिंसां शहीदनि जे वारसनि ऐं ज़ैनशाह जूं ॻाल्हियूं थियूं ऐं उनमें इहो तय थियो त ज़मीन ख़ाली करे ऐं भंड बिरादरी जे हवाले कई वेंदी ऐं भंड बिरादरी जा जेके माण्हू चाहिनि था उन माण्हू ते FIR दाख़िल करे उन्हनि खे गिरफ़्तार करे ऐं मीडिया जे ॾाढो शो कयो वञे त उन खां पोइ ई धरणो ख़तमु कंदासीं। उन हवाले सां मालूम थियो आहे त इंतिज़ामिया जेको आहे उहा कब्ज़ा वारी जॻह ते ज़मीन ते वई आहे त कब्ज़ो ख़ाली कराए पुलिस हुते मुक़ररु कई वेंदी। पोइ भंड बिरादरी जे जंहिं माण्हू वटि ज़मीन हुई उन हवाले कई वेंदी ऐं केस बि ॿुधाए पियो वञे त उहो जेको आहे सो कची तरह सां उनखे जेको ड्राफ्ट तयारु कयो पियो वञे। जी ज़ुल्फ़िकार गरगर असांजे नाज़रीन खे इहो बि पिणु ॿुधाईंदा हलिजो त छाकाणि त पुलिस जो कमु त नाहे ॻाल्हियूं कराइणु, उहो त धुर ऐं जेके जवाबदार आहिनि उन्हनि जो कमु आहे। पुलिस धुर बणजण जी कोशिशि छो पई करे त वाक़ई जो केस दाख़िल त थी सघे थो, ॻाल्हियूं त बाद में जवाबदारनि ऐं जेके मुतासिर आहिनि उनमें थी सघनि थियूं, जारी रखी सघजनि थियूं। जी बिल्कुलु, पुलिस ऐं इंतिज़ामिया त उन बासर माण्हू ॾाढो बेवस बणियल आहे, छाकाणि त उहे उन खां वधीक ताक़तवर आहिनि ऐं पुलिस खे जेकी या इंतिज़ामिया खे गाइडलाइन ॾिनी हिन वक़्तु बि वारसनि ऐं जेको ज़ैनशाह ॿियनि जो SSP ते को बि एतमाद न हुन चयो आहे त हीउ ख़ुदि पाण जेको आहे सो हिन में नाकाम साबित थियो आहे ऐं पुलिस जो जेकॾहिं किरदारु हुजे हा त हीअ जानियूं ज़ाया न थियूं आहिनि। पुलिस जे सरपरस्तीअ में ई जेको मोहसिन ज़रदारी आहे या जेके ॿिया आहिनि उन्हनि हमिलो कयो ऐं उनजो पंहिंजो ख़ुदि सब इंस्पेक्टर शहीद थी वियो, पर उनजे बावजूदि पुलिस वीडियो मौजूदु आहिनि, उन पंहिंजे सब इंस्पेक्टर जो बि केस दाख़िल नथी करे त पुलिस जिते बिल्कुलु उनजी बेइतमादी आहे। पर हू चवंदा त जेकी इंतिज़ामिया आहे असां उन सां ॻाल्हियूं करे सघंदासीं। जी ठीक है ज़ुल्फ़िकार वधीक अपडेट तव्हां खां मालूम कंदा रहंदासीं। महिरबानी अमां तफ़सीली आगाह कयो। नाज़रीन तव्हां खे आगाह कयूं पिया नवाब अली मोहम्मद में ज़मीनी तकरार तां मारिजी वियल 5 ॻोठाणनि जा लाश रखी 3 ॾींहं बि धरणो जारी रखियो आहे। पुलिस ऐं इंतिज़ामिया जी बहसी बरक़रार आहे। मुतासिरनि तरफ़ां बासरनि ते केस दाख़िल थियण ताईं धरणो हर सूरत में जारी रखण जो ऐलान कयो वियो आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस बासरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण खां इनकार करे रही आहे। 3 ॾींहनि जे धरणे बावजूदि कंहिं बि चूंडियल नुमाइंदे साणनि राब्तो न कयो आहे। बासरनि ते केस दाख़िल थियण ताईं संदन एहतजाजी धरणो जारी रहंदो। नवाब अली मोहम्मद में ज़मीनी तकरार तां मारिजी वियल 5 ॻोठाणनि जा लाश रखी 3 ॾींहं बि धरणो जारी रखियो वियो आहे। पुलिस ऐं इंतिज़ामिया जी बहसी बरक़रार आहे। मुतासिरनि तरफ़ां बासरनि ते केस दाख़िल थियण ताईं धरणो हर सूरत में जारी रखण जो ऐलान कयो वियो आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस बासरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण खां इनकार करे रही आहे। 3 ॾींहनि जे धरणे बावजूदि कंहिं बि चूंडियल नुमाइंदे साणनि राब्तो न कयो आहे। मुतासिर धुर जो चवणु आहे त बासरनि ते केस दाख़िल थियण ताईं संदन एहतजाजी धरणो जारी रहंदो। तव्हां खे अपडेट कयूं पिया नवाब अली मोहम्मद में ज़मीनी तकरार तां मारिजी वियल 5 ॻोठाणनि जा लाश रखी 3 ॾींहं बि धरणो जारी रखियो वियो आहे। पुलिस ऐं इंतिज़ामिया जी बहसी बरक़रार आहे। मुतासिरनि तरफ़ां बासरनि ते केस दाख़िल थियण ताईं धरणो हर सूरत में जारी रखण जो ऐलान कयो वियो आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस बासरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण खां इनकार करे रही आहे। 3 ॾींहनि जे धरणे बावजूदि कंहिं बि चूंडियल नुमाइंदे साणनि राब्तो न कयो आहे। बासरनि ते केस दाख़िल थियण ताईं संदन एहतजाजी धरणो जारी रहंदो। नवाब अली मोहम्मद में ज़मीनी तकरार तां मारिजी वियल 5 ॻोठाणनि जा लाश रखी 3 ॾींहं बि धरणो जारी रखियो वियो आहे। पुलिस ऐं इंतिज़ामिया जी बहसी बरक़रार आहे। मुतासिरनि तरफ़ां बासरनि ते केस दाख़िल थियण ताईं धरणो हर सूरत में जारी रखण जो ऐलान कयो वियो आहे। नवाब अली मोहम्मद में ज़मीनी तकरार तां मारिजी वियल 5 ॻोठाणनि जा लाश रखी 3 ॾींहं बि धरणो हंयो वियो आहे। पुलिस ऐं इंतिज़ामिया जी बहसी बरक़रार आहे। मुतासिरनि तरफ़ां बासरनि ते केस दाख़िल थियण ताईं धरणो हर सूरत में जारी रखण जो ऐलान कयो वियो आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस बासरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण खां इनकार करे रही आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस बासरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण खां इनकार करे रही आहे। 3 ॾींहनि जे धरणे बावजूदि कंहिं बि चूंडियल नुमाइंदे साणनि राब्तो न कयो आहे।
ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस बासरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण खां इनकार करे रही आहे। 3 ॾींहनि जे धरणे बावजूदि चूंडियल नुमाइंदे साणनि राब्तो न कयो आहे। बासरनि ते केस दाख़िल थियण ताईं संदनि एहतिजाजी धरणो जारी रहंदो। नवाब वली मोहम्मद में ज़मीनी तकरार तां मारिजी वियल 5 ॻोठणनि जो लाश रखी 3 ॾींहं बि धरणो जारी रखियो वियो आहे। पुलिस ऐं इंतिज़ामिया जी बहसी बरक़रार आहे। मुतासिरनि तरफ़ां बासरनि ते केस दाख़िल थियण ताईं धरणो हर सूरत में जारी रखण जो ऐलान कयो वियो आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस बासरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण खां इनकार करे रही आहे। 3 ॾींहनि जे धरणे बावजूदि कंहिं बि चूंडियल नुमाइंदे साणनि राब्तो न कयो आहे। नवाब वली मोहम्मद में ज़मीनी तकरार तां मारिजी वियल 5 ॻोठणनि जा लाश रखी 3 ॾींहं में धरणो जारी रखियो वियो आहे। पुलिस ऐं इंतिज़ामिया जी बहसी बरक़रार आहे। मुतासिरनि तरफ़ां बासरनि ते केस दाख़िल थियण ताईं धरणो हर सूरत में जारी रखण जो ऐलान कयो वियो आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस बासरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण खां इनकार करे रही आहे। 3 ॾींहनि जे धरणे बावजूदि कंहिं बि चूंडियल नुमाइंदे साणनि राब्तो न कयो आहे। बासरनि ते केस दाख़िल थियण ताईं संदनि एहतिजाजी धरणो जारी रहंदो। नवाब वली मोहम्मद में ज़मीनी तकरार तां मारिजी वियल 5 ॻोठणनि जा लाश रखी 3 ॾींहं बि धरणो जारी रखियो वियो आहे। पुलिस ऐं इंतिज़ामिया जी बहसी बरक़रार आहे। मुतासिरनि तरफ़ां बासरनि ते केस दाख़िल थियण ताईं धरणो हर सूरत में जारी रखण जो ऐलान कयो वियो आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस बासरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण खां इनकार करे रही आहे। 3 ॾींहनि जे धरणे बावजूदि कंहिं बि चूंडियल नुमाइंदे साणनि राब्तो न कयो आहे। बासरनि ते केस दाख़िल थियण ताईं संदनि एहतिजाजी धरणो जारी रहंदो। नवाब वली मोहम्मद में ज़मीनी तकरार तां मारिजी वियल 5 ॻोठणनि जा लाश रखी 3 ॾींहं बि धरणो जारी रखियो वियो आहे। पुलिस ऐं इंतिज़ामिया जी बहसी बरक़रार आहे। मुतासिरनि तरफ़ां बासरनि ते केस दाख़िल थियण ताईं धरणो हर सूरत में जारी रखण जो ऐलान कयो वियो आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस बासरनि ख़िलाफ़ केस